नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती जे सीनियर MBBS डॉक्टर मोहरम हुसैन ख्वाजा जे इंतजामिया जाती तालके में कोरोना वायरस रोकण में लापरवाही करण ऐं खेसि धमकियूं ॾियण खिलाफ़ वायरस लाइ ज़िले जे फोकल पर्सन DHO समेत ॿिनि कामरनि खिलाफ़ अदालत सगोरी में पटिशन दाख़िल करण सां गॾोगॾु धुआंधार प्रेस कॉन्फ्रेंस कई है। डॉक्टर मोहरम हुसैन ख्वाजा पारां डिस्ट्रिक्ट सेशन जज ठठो जे अदालत में DHO समेत सिहत खाते जे आला ऑफिसरनि खिलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो है, जंहिंमें एडिशनल सेशन जज सजावल मामले बाबति SSP सजावल खां रिपोर्ट तलब कंदे धुरनि खे नोटिस जारी करे 29 अप्रैल ते अदालत में पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो है। ॿिए तरफ़ जाती जे सीनियर डॉक्टर मोहरम हुसैन ख्वाजा जाती में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई त कोरोना वायरस में वतल माण्हुनि जी बार बार निशानदाहियूं करण बावजूद लापरवाही सबबि वायरस घणो पखिड़िजी वियो है। टेस्टूं कयूं वयूं त जाती ऐं आसपास में 100 खां वधीक केस ज़ाहिर थी पवंदा। अहिड़े तरह सभई माण्हू ज़ाहिर थी सघनि था। हिननि CM सिंध खां मुतालबो कयो त सिहत खाते सजावल जे लापरवाही कंदड़ कामरनि खे तुरंत हटाए जाती में कोरोना में वतलनि जी खानदाननि ऐं वेझनि अज़ीज़नि जूं टेस्टूं करायूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।